अब छा घरवारी पंहिंजे मुड़ुस जो नालो वठी सघे थी ऐं मुड़ुसु पंहिंजी ज़ाल जो नालो वठी सघे थो? मुड़ुसु त पंहिंजी घरवारी जो नालो वठी सघे थो, इन में कोई हर्ज न आहे, पर ज़ाल जे लाइ बहितरु इहो आहे त पंहिंजे मुड़ुस जो नालो न खणे, को ॿियो नालो लक़ब रखेसि, जीअं ओ फिराणे जा पीउ या को ॿियो मोहबत में नालो रखेसि त बहितरु आहे। नालो खणणु मुनासिबु न आहे पर हराम बि न आहे। ईअं न आहे जो औरत जेको आहे बिल्कुलु पंहिंजे मुड़ुस जो कंहिं ॿिए जे साम्हूं बि नालो न खणे, छो त बाज़ माण्हुनि जो इहो वहम हूंदो आहे जेकॾहिं औरत पंहिंजे मुड़ुस जो नालो खणंदी त उनजो निकाह टुटी वेंदो। इहो बि माण्हुनि खे वहम हूंदो आहे। हिकिड़ी औरत नमाज़ पढ़ंदी हुई, पोइ उहा नमाज़ में जॾहिं सलाम फेरींदी हुई त उहा छा चवंदी हुई? अस्सलामु अलैकुम अब्दुल गफ़ूर जा पीउ, अस्सलामु अलैकुम अब्दुल गफ़ूर जा पीउ। कंहिं पुछा कयोसि ईअं छो चवंदी आहे? चए मुंहिंजे मुड़ुस जो नालो रहमतुल्लाह आहे। जेकॾहिं अस्सलामु अलैकुम रहमतुल्लाह चवंदमि त निकाह टुटी वेंदो, इन करे उहा नमाज़ में बि ॿियो नालो थी खणे। त इहो हिकिड़ो वहम हूंदो आहे। बाज़ दफ़ा काथे माण्हू शनाख़्ती कार्ड ठाराईंदो आहे या को माण्हू पुछंदो आहे त तुंहिंजे मुड़ुस जो नालो छा आहे, त ॿुधाइणो पवंदो आहे। त नाले खणण सां कोई निकाह न टुटंदो आहे, हराम न आहे, गुनाह न आहे। लेकिन अदब जो तक़ाज़ो इहो आहे त मुड़ुस खे अलाह सां हिकिड़ी फ़ौक़ियत ॾिनी आहे, हिकिड़ो मक़ाम ऐं मर्तबो ॾिनो आहे। अर्रिजालु क़व्वामून अला निसा। उन मक़ाम ऐं मर्तबे जे तक़ाज़े जे करे औरत खे खपे त पंहिंजे मुड़ुस जो ख़ाली नालो न खणे, को लक़ब सॾे या को ॿियो नालो मोहबत में रखे।